जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 27 अक्टूबर 2023 जुमे जो ॾींहुं, हिंदू महीनो अश्विन मास शुक्ल पक्ष जी चोॾस तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, पर कोई बि नओं कमु शुरू करण खां पहिरियों तमामु सोचे सम्झे करे अॻियां वधंदा त बहितर रहंदो। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु शत्रुअनि जो भय सताए थो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि स्थिर रखंदा त शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। साण ई साण हुननि खे सफलता जी बि अॼु प्राप्ति थी सघे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु उत्तम हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु मती भ्रम यानी इल्यूजन पैदा थियण जी आशंका आहे। हुननि खे पंहिंजो माइंड तमामु फोकस रखी करे ऐं कॉन्सेंट्रेशन सां कमु कंदा त धन जी प्राप्ति थींदी। स्वास्थ्य अॼु हुननि जो साधारण ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में तव्हांखे पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, कार्यस्थल ते बि ऐं पंहिंजे घर में बि, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। तव्हांखे कार्यस्थल ते धन जी प्राप्ति जा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तव्हांजो सुठो ई रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बि बीठा आहिनि त धन जी प्राप्ति थींदी। अॼु हनुमान जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में ख़ासि करे पंहिंजे अखियुनि जो ऐं पेट जो तमामु ध्यानु ॾियणो आहे, न त हुननि ॿिन्हिनि सां रिलेटेड कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं ओवरऑल एवरेज ई गुज़रंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जाम टाइम खां अटकियल कोई कमु पूरो थियण जी संभावना आहे। अॼु हुननि जो मन तमामु ख़ुशि रहंदो। पारिवारिक ख़ुशी बि अॼु हुननि खे प्राप्ति थी सघे त अॼु जो ॾींहुं आनंद सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी संभावना आहे, पर हुननि खे पंहिंजी एनर्जी ऐं ऑरा तमामु पॉजिटिव रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु थी सघे त कोई बि माता जे मंदिर वञी करे नारियल ऐं मिठाई चाढ़ण सां तव्हांजो ॾींहुं अञा बहितर थी थो सघे। तव्हांजो स्वास्थ्य साधारण ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। साण ई साण हुननि जी इच्छा पूर्ति थियण जो बि ॾींहुं साबित थींदो। भाग्य अॼु हुननि खे पूरो साथ ॾींदो। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं अॼु जो ॾींहुं तमामु उत्तम गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि जे लाइ अॼु जाम टाइम खां अटकियल कोई कमु पूरो थियण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो। ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। स्वास्थ्य बि उत्तम रहंदो ऐं धन जी प्राप्ति बि थींदी। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु कोई बि वॾो इन्वेस्टमेंट करण या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि त पंहिंजे हिसाब किताब में थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोई नई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी बि प्राप्ति थींदी। जय ऐं सुख बि अॼु हुननि खे प्राप्त थींदो। परिवार में माहौल तमामु सुठो मिलंदो ऐं अॼु जो ॾींहुं तमामु आनंद सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में।
नौकरी मिलण जा उपाय। त अॼु जे एपिसोड में ॿुधाईंदासीं अगरि तव्हां नौकरी ॻोल्हियो था ऐं जाम ट्राई करण खां पोइ बि तव्हांखे नौकरी बराबरि नथी मिले या मन चाही नौकरी नथी मिले, हुन जे लाइ तव्हांखे छा करणु खपे। त नौकरी मिलण जे लाइ सभिनीनि खां पहिरियों त जेके बॉइल्ड राइस हूंदा आहिनि यानी कुक्ड राइस तव्हां छंछर जे ॾींहुं कावनि खे ॾियो खाराइण जे लाइ। आर्तवार जे ॾींहुं बादाम कंहिं ज़रूरतमंद खे दान कयो। साण ई साण रोज़ घटि में घटि 40 ॾींहं ताईं 21 दफ़ा ओम श्री हनुमतये नमः, वरी तो ॿुधायां 40 ॾींहं ताईं 21 दफ़ा ओम श्री हनुमतये नमः इहो नित्य तव्हां जाप कंदा ईंदा त तव्हांखे मन चाही नौकरी जी प्राप्ति थींदी ऐं सभु तव्हांजी कामना भगवान पूरी कंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे रोहिणी जी जो, जेके दिल्ली जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कैरियर में जाम टेंशन्स था हलनि। त रोहिणी जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे शुभ मुहूर्त ॾिसी करे या कंहिं प्रदोष जे ॾींहुं विधि विधान सां भगवान शिव जी उपासना करणु खपे। रुद्राभिषेक जो जाप करायो। साण ई साण थी सघे त दुर्गा पाठ सां हवन करायो त तव्हांजा सभु टेंशन्स दूर थी वेंदा ऐं जल्द सां जल्द मनवांचित फल जी तव्हांखे प्राप्ति थींदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।